अस्सलामुअलैकुम। చాలా माया लाला अमीन इसी रहा यूट्यूब चैनल के विलेज ईद जो दिया ईद नमाज पढ़ाना आया हुआ तो माशाल्लाह ॾिसो था ईद नमाज पढ़ण जे लाइ सऊदी अरब में ईद नमाज 5-8 मिनट खां पोइ थींदी इंशाल्लाह। सभिनी मुसलमान लाइ इंशाल्लाह दुआ घुरंदासीं मुझे चैनल के लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब कंदा। अस्सलाम वालेकुम। संगत चाल ख़ुश आहियो, ख़ैर तबियत सब ठीक है। माया लाला अमीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी यूट्यूब चैनल ले के विलेज। महीने डेढ़ खां पोइ बिज़ी आसीं। अॼु वीडियो ईद जो भलारो ॾींहुं आहे। ईद नमाज ते वञूं पिया। ईद नमाज जे लाइ सॼा संगत या सॼा जेके अवाम आहे हितां जा माण्हू इहे सभु तयारु थी ईद नमाज लाइ वञूं पिया। ॾिसी सघो था पोयों माशाल्लाह हिते सभु ईद नमाज जे लाइ आवाज़ ॿुधंदा ऐं अल्लाह अकबर जूं सदाऊं पियूं हलनि। 10-15 मिंटनि खां पोइ ईद नमाज जी तयारी ज़ोर ऐं शोर सां आहे। ख़ैर सां ईद नमाज पढ़ी आसीं ऐं असांजे तरफ़ां पूरे मुसलमाननि भाइरनि खे ईद जो लख लख मुबारक हुजनि। सऊदी अरब में ईद ख़ैर सां पढ़ी आसीं। सभिनी मुसलमान भाइरनि खे ईद जूं लख लख मुबारकूं। ईद नमाज जी बिल्कुल तैयारी हले पई। 5-8 मिंटनि खां पोइ ईद नमाज शुरू थींदी। तव्हां पाण माशाल्लाह ॾिसी रहिया आहियो। मुझे इन वीडियो के लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब कयो। ये जेके असां सां गॾु कमु कंदा आहियूं पाण में ये दोस्त सभु। अल्लाह अकबर जो सदाऊं जारी आहिनि। संगत ईद नमाज खां पोइ अची होटल ते वेठा आहियूं। हिते नाश्तो वग़ैरह कंदासीं। परदेसियुनि जी ईद का बि न हूंदी आहे। हिक ॿिए खे ईद मुबारक ॾेई जेके 3 या 4 माण्हू पाण में रहंदा आहियूं उन्हनि खे ईद मुबारक ॾेई वरी मानी खाई वञी सुम्हंदासीं। परदेसियुनि जी ईद आहे। असां हाणे होटल ते वेठा आहियूं। नाश्तो करे वञी आराम कंदासीं। वरी शाम जो थी पंहिंजे कम ते